खबरों के सिलसिले के अॻिते वधाईंदे अवांखे ॿुधायूं त हैदराबाद वासी टैक्सी ड्राइवर शाहज़ेब जी कराची में क़त्ल थियण वारे केस में जवाबदार पी सिंध हाई कोर्ट में पुलिस ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त करे छॾी आहे। अहिड़ी दरख़्वास्त ते अदालत पुलिस ऐं ॿियनि खे नोटिस जारी करे छॾिया। सिंध हाई कोर्ट पारां पुलिस ऐं ॿियनि खे नोटिस जारी कंदे SHO सचल ऐं ॿियनि खां जवाब तलब कयो वियो आहे। कराची में हैदराबाद जे टैक्सी ड्राइवर शाहज़ेब क़त्ल केस जी ॿुधणी सिंध हाई कोर्ट में थी। गिरफ़्तार जवाबदार JP इमरान कुरैशी जी दरख़्वास्त ते अदालत पुलिस ऐं ॿियनि खे नोटिस जारी करे छॾिया। वकील GN कुरैशी चयो त पुलिस दरख़्वास्त गुज़ार जे पुट खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस बार बार फ़ोन करे दरख़्वास्त गुज़ार खे हिरासत करे रही आहे। पुलिस खे हिरासत करण खां रोकियो वञे। सखर पुलिस अदालती हुकुम ते 3 सालनि खां अगवा ॼाणायल नारीअ खे बाज़ियाब कराए वरितो। बाज़ियाब करायल माइक्रो कॉलोनी वासण नाज़िया नारी फरज़ाना चौहान खे सिंध हाईकोर्ट सखर बेंच जस्टिस ज़ुल्फ़िकार अली सांगी जी अदालत में पेश कयो। मुड़िस शहज़ादो चौहान अदालत खे ॿुधायो त फरज़ाना चौहान शादी जे 18 ॾींहनि बाद ओचितो लापता थी वई हुई। बाज़ियाब करायल फरज़ाना चौहान अदालत खे ॿुधायो त मुड़िस शहज़ादो चौहान तशद्दुद कंदो ऐं तलाक ॾियण बाद साजिद ब्रोही सां शादी कई आहे। फरज़ाना चौहान अदालत खे इस्तदा कई त हाणे वालिदैन सां वञणु चाहियां थी। अदालत 3 सालनि खां अगवा ॼाणायल नारी फरज़ाना चौहान खे रज़ामंदी सां वालिदैन हवाले करे छॾियो। जोही में सीनियर सहाफ़ी जे भाउ जे क़त्ल केस में पुलिस हिक जवाबदार के गिरफ़्तार करे वरितो। दादू जोही रोड ते ॻोठ शहमीर गाॾेहीट हमले में क़त्ल कयल नौजवान अमीर बख्श गाॾे जो थाणे ते क़त्ल जो केस 6 जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो। मक़तूल जे मासात नौजवान निशाद अली गाॾे जी फरियाद ते दाख़िल FIR में असगर बाहुटरो, गुलाम बाहुटरो, अहमद बाहुटरो ऐं ॿियनि जवाबदारनि खे नामज़द कयो वियो। FIR दाख़िल थियण खां पोइ पुलिस हिक जवाबदार अहमद बाहुटरो खे गिरफ़्तार करे वरितो आहे। मक़तूल नौजवान अमीर बख्श गाॾे जे वॾे भाउ शहमीर गाॾे चयो आहे त दादू जी B सेक्शन थाणे में दाख़िल केस मूजिबि असगर बाहुटरो, गुलाम बाहुटरो पिण रूपोश ऐं इश्तिहारी आहिनि। जॾहिं त इन केस में मुजीब बाहुटरो, नंगर बाहुटरो, हामिद बाहुटरो, फाही ऐं गुलाम हुसैन बाहुटरो उम्र कैद जी सज़ा में क़ैद आहिनि। मौजूदह भरिसां मुबैना तौर अगवा थियल शागिर्द खे पुलिस बाज़ियाब नाहे कराए सघी। ॻोठ ख़ैर मोहम्मद बुट मां मुबैना तौर अगवा थियल 12हीं जमात जे शागिर्द हैदर अली बुट खे फतेहपुर पुलिस सभी ॾींहुं गुज़रण बावजूद बाज़ियाब न कराए सघी, जंहिं सबबि संदसि वारिस सख़्त परेशान आहिनि। उन मौक़े ते हुननि मीडिया आरो इल्ज़ाम हणियो त हैदर अली बुट खे माछी बिरादरी जे माण्हुनि अगवा कयो आहे। संदसि अगवा जो केस बि दाख़िल करायो आहे, पर पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार नथी करे। हुननि वधीक चयो त माछी बिरादरी जे माण्हुनि खे इन प्लाट तां हथ न खणण तां हैदर अली खे अगवा कयो आहे। हुननि DIG लाड़काणी ऐं SSP लाड़काणे खे अपील कई त मामले जो नोटिस वठी हैदर अली खे बाज़ियाब करायो वञे। खैरपुर में गैस जी हथरादू लोड शेडिंग ख़िलाफ़ शहरी रोडनि ते निकिरी आया। शहरनि छुटे चौक खां रैली कढी सुई गैस ऑफिसरों एहतजाज कयो। एहतजाज जी अॻवानी फयाज़ खमिसाणी, हाजी अब्दुल गनी फुलपोटो, अली अहमद मेमण, अमजद लाशारी, साबिर महेसर, एजाज़ अब्बासी ऐं ॿिया करे रहिया हुया। उन मौक़े ते शहरनि मीडिया खे ॿुधायो त खैरपुर शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में गैस जी लोड शेडिंग में इज़ाफ़े सबबि शहरी सख़्त ॾुखियानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन्हनि चयो त रद पचाव वारे वक़्तु गैस जी फराहमी न थियण सबबि घरनि में औरतुनि खे मुश्किलातूं पेश अची रहियूं आहिनि। शहर जे केतिरनि इलाइक़नि में गैस बिल्कुलु अणलप थी वई आहे। शहरनि सुई सदरनि गैस कंपनी जे अख़्तियारनि खां मुतालबो कयो त खैरपुर में गैस जे अण ऐलाने लोड शेडिंग जो नोटिस वठी लोड शेडिंग ख़त्म कई वञे। पटीदन में ॻोठ नवाब राजपर जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल में बुनियादी सहूलियतूं न हुजण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। ॻोठाणनि जवाद राजपर, निसार, हाफ़िज़ अख्तर राजपर ऐं ॿियनि जी अॻवानी में स्कूल अॻियां एहतजाज कयो। उन मौक़े ते ॻोठाणनि मीडिया खे ॿुधायो त ॻोठ नवाब राजपर जे प्राइमरी स्कूल में शागिर्दनि जे पीअण लाइ पाणी नाहे, न ई वरी वॉशरूम जी सहूलियत आहे। हुननि चयो त ॻोठ में 60 खां मथे घर आहिनि। स्कूल में 90 शागिर्द तालीम हासिल कनि था, पर वेहण लाइ बेंचूं ऐं कुर्सियूं न आहिनि ऐं चौदीवारी बि टुटी वई आहे। हुननि निगरान सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त नोटिस वठी ॻोठ नवाब राजपर जे प्राइमरी स्कूल खे बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वञनि। पीर जो ॻोठ में ॻोठाणनि बासरनि पारां मुबैना प्लॉट ते कब्ज़ो करे मीडिया ट्रायल करण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। ॻोठ इलाही बख्श लाशारी वासी ॻोठाणनि इक़बाल लाशारी, रुस्तम ऐं मोहम्मद यूसुफ लाशारी एहतजाज कयो। उन मौक़े ते हुननि मीडिया आरो दाहींदे चयो त कुझु अरसो ॻोठ जे बासरनि संदन प्लॉट ते ज़बरदस्ती कब्ज़ो कयो आहे, जंहिंजो अदालत में केस हलंदड़ आहे। 4 ॾींहं अॻु अदालत जो नोटिस मिलण बाद पुलिस अहलकारनि जे साम्हूं ॼाणायल जवाबदार ॾमर जी संदन ते हमिलो कयो। अहिड़ी रिपोर्ट बिरादरी जतोई थाणे ते पिणु दाख़िल थियल आहे। हुननि इल्ज़ाम मढ़ियो त बासर बिना जवाज़ जे कूड़े ऐं मनगढ़ंत मीडिया ट्रायल करे इल्ज़ाम लॻाए रहिया आहिनि, जंहिं में का बि सदाकत नाहे।
जैकबाबाद जे रहवासन पुलिस जे मुबैना ॾाढनि ख़िलाफ़ एहतजाज कयो। पेचूहा फाटक जी रहवासन मुस्मात मोना ज़ाल ग़ुलाम पीर जमाली पंहिंजे मासूम ॿारनि सां गॾिजी प्रेस क्लब ॿाहिरों एहतजाज कयो। उन मौक़े ते मीडिया आॾो उॾाहींदे इल्ज़ाम हयो त 4 ॾींहं अॻु सिटी थाणे ते पुलिस ऐं CIA पुलिस मुड़ुस ग़ुलाम पीर जमाली ऐं अहमद कोरेजो खे बिना कंहिं सबब जे गिरफ़्तार करे खणी वई आहे। उन चयो त सिटी थाणे ते मुड़ुस खे सख़्त तशद्दुद जो निशानो बणायो, खेसि पुलिस गुम करे छॾियो आहे। उन्हनि वधीक चयो त पुलिस मुड़ुस जी गिरफ़्तारी ज़ाहिर करण खां अॻु ई खेसि कूड़ो मुक़ाबिलो ॼाणाए क़तल करणु चाहे थी, जेका ज़्यादती आहे। हुन IG सिंध ऐं DIG लाड़कानी समेत वस वारनि खां घुर कई त एहतजाज जो नोटिस वठी मुड़ुस ग़ुलाम पीर जमाली खे आज़ादु करे इंसाफ़ कयो वञे। शहदादपुर में अब्दुल सलाम थाई मोनोटेक्निकल कॉलेज में जागरता सेमिनार मुनक़िद किया वियो। सेमिनार में अॻूणे तालीम वारे सूबाई वज़ीर अब्दुल सलाम थाइम जे भाउ बुज़ुर्ग सियासतदान चाचा अब्दुल रहमान थाइम, शहीद बेनज़ीराबाद जे डिविजनल डायरेक्टर लाल बख्श चांडियो, एयरफोर्स शहीद बेनज़ीराबाद कॉलेज जे प्रिंसिपल अब्दुल हमीद ऐं ऑफिसरनि, मुअज़्ज़ज़नि, उस्तादनि, शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते मुक़ररनि चयो त वालिदैन वधि खां वधि पंहिंजे औलाद खे हुनर जी सिख्या ॾियारनि। हाणे कंप्यूटर जो दौरु आहे, सर्टिफिकेट जिन तजर्बे जी अहमियत आहे। मुक़ररनि चयो त अॻूणे सूबाई वज़ीर तालीम ऐं स्टिप्टा जे चेयरमैन अब्दुल सलाम थाइम जेको ॿूटो पोखियो हींअर वण थी वियो आहे। शहदादपुर जे अवाम ख़ुशनसीब आहे त हिन इदारे में जदीद टेक्नोलॉजी ज़रिए हुनरी सिख्या ॾिनी पई वञे। संदन चवणु हो त शागिर्दनि खे वधि खां वधि सहूलियतूं फ़राहम कयूं पियूं वञनि। तजर्बेकार उस्तादनि जी टीम समेत शागिर्दनि लाइ ट्रांसपोर्ट जी सहूलियत मयसर आहे। तक़रीब में आयल महिमाननि खे अजरकनि जा तोहफ़ा पिणु पेश कया विया। नसीराबाद में ॻोठ सईद ख़ान पवण जे रहवासियुनि वॾेरे जे मुबैना ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो। लियाकत अली कोरी, यूसुफ कोरी ऐं सनाउल्ला कोरी जी अॻवानी में ॻोठ जे वॾेरे जे मुबैना ज़्यादतियुनि ख़िलाफ़ प्रेस क्लब ॿाहिरों एहतजाज कयो। उन मौक़े ते हुननि मीडिया आॾो उॾाहींदे इल्ज़ाम हयो त ॻोठ जो वॾेरो संदन 3 दुकाननि ते कब्ज़ो करे असांजे मसवाड़नि खे उथारे दुकाननि खे ताला हणी छॾिया आहिनि। उन्हनि चयो त SSP कंबर शहदाद कोट वॾेरे खे दुकाननि तां कब्ज़ो ख़तमु कराइण जो चयो हुयो, पोइ वॾेरो दुकाननि तां कब्ज़ो त ख़तमु नथो करे खेनि धमकियूं ॾेई रहियो आहे। हुननि DIG लाड़कानी ऐं SSP कंबर शहदाद कोर खां मुतालबो कयो त संदन सां इंसाफ़ करे दुकाननि तां वॾेरे जो कब्ज़ो ख़तमु कराए तहफ़ुज़ फराहम कयो वञे। कुबो सईद खान में नादरा ऑफिस न खुलण ख़िलाफ़ STP जे कारकुननि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। कारकुननि ग़ुलाम नबी चन्ना, ग़ुलाम मुस्तफ़ा बरोही ऐं अब्दुल रहीम हैदरी जी अॻवानी में मुख्य बस स्टैंड वटि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 2004 में तालके जो दर्जो मिलण बावजूदि कुबो सईद खान में नादरा ऑफिस क़ाइमु न थी सघी आहे। 1.5 लख आबादी रखंदड़ शहर जा रहवासी तोड़े इलाइक़े वासी 50 किलोमीटर जो सफ़र करे शहदाद कोट वञी सुञाणप कार्ड ऐं बे फॉर्म ठाराइनि था। उन्हनि नादरा चेयरमैन ऐं निगरान वज़ीर आज़म समेत ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो त कुबो सईद खान में नादरा ऑफिस खोले रहवासियुनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। उबावड़ो जदोजहद कमेटी जे सॾे ते फ़लस्तीन जे हक़ में रैली कढी वई। मुख़्तलिफ़ स्कूलनि जे शागिर्दनि तोड़े उस्तादनि वॾे अंग में शिरकत कई। मुख्य चौक खां बेनज़ीर चौक ताईं फ़लस्तीन जे हक़ में रैली कढी। रैली जी अॻवानी में जदोजहद कमेटी जा अॻवान मौलाना मोहम्मद यूसुफ मज़ारी, लियाकत अली मोहम्मदी, मुनव्वर अली जोयो ऐं ॿिया करे रहिया हुआ। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त असां फ़लस्तीनी अवाम सां गॾु आहियूं। सभु मुसलमान मुल्कनि जे सरबराहनि खे अपील आहे त सभु मुल्क हिक थी फ़लस्तीनी अवाम जो साथ ॾियनि।